ओम शांति। अॼु जी मिली तारीख़ आहे 21/7/2025। अॼु मिठा मिठा बाप दादा चवनि मीठी मीठी ॿार पुरुषारत करे दैवी गुण सुठी रीति धारण करणु आहिनि। कंहिंखे बि दुख न ॾियणो आहे। तव्हांजी कोई बि आसरी एक्टिविटी न हुजणी खपे। पुरुषारत करे सर्व दैवी गुण धारण करणु आहिनि। कंहिंखे बि दुख न ॾियणो आहे। तव्हांजी कोई बि आसरी एक्टिविटी न हुजणी खपे। प्रश्न आहे, कहिड़ा आसरी गुण तव्हांजे श्रृंगार खे बिगाड़े ॾिना आहिनि? उत्तर आहे, आपस में लड़णु झगड़णु, रूठणु, सेंटर ते धम चक्कर मचाइणु, ॿियनि खे दुख ॾियणु। इहे आसरी गुण आहिनि जो तव्हांजे श्रृंगार खे बिगाड़े ॾिना आहिनि। इहे आसरी गुण आहिनि जो तव्हांजे श्रृंगार खे बिगाड़ंदा आहिनि। जो ॿार बाप जो ठही करे इन आसरी गुणनि जो त्याग न कंदा आहिनि, उल्टा कर्म कंदा आहिनि, उन्हनि खे ॾाढो घाटो पइजी वेंदो आहे। आपस में लड़ाई झगड़ो करणु, रुठणु, सेंटर ते धम चक्कर मचाइणु, इन जे कारण माण्हुनि जो ॿारनि जो ॾाढो घाटो पइजी वेंदो आहे। उल्टा कर्म कंदा आहिनि। हिसाब ई हिसाब आहे न। बाप सां गॾु पोइ धर्मराज बि आहे। ओम शांति। गीता भोलेनाथ सां निरालो। रूहानी ॿार इहे त ॼाणे चुकिया आहिनि कि ऊच ते ऊच भॻवानु आहे। मनुष्य ॻाईंदा आहिनि ऐं तव्हां ॾिसंदा आहियो दिव्य दृष्टि सां। तव्हां बुद्धि सां बि ॼाणंदा आहियो कि असांखे उहो पढ़ाइनि था। आत्मा ही पढ़ंदी आहे शरीर सां। सभु कुझु आत्मा ही कंदी आहे शरीर सां। शरीर विनाशी आहे, जंहिंखे आत्मा धारण करे पाठ वॼाईंदी आहे। आत्मा में ही सॼो पाठ नूंदल आहे। 84 जन्मनि जी बि आत्मा में नूंदल आहे न। पहिरियों त पंहिंजे खे आत्मा सम्झणो खपे। बाबा आहे ही सर्वशक्तिवान। उन्हनि सां तव्हां ॿारनि खे शक्ति मिलंदी आहे। योग सां शक्ति जास्ती मिलंदी आहे न, जंहिंसां तव्हां पावन ठहींदा आहियो। बाबा तव्हांखे शक्ति ॾींदा आहिनि विश्व ते राज्य करण जी। बाबा असांखे शक्ति ॾींदा आहिनि विश्व ते राज्य करण जी। एतिरी महान शक्ति ॾींदा आहिनि। वो साइंस घमंडी आदि एतिरो सभु ठाहींदा आहिनि। उहो विनाश जे लाइ, उन्हनि जी बुद्धि में आहे विनाश जे लाइ। तव्हांजी बुद्धि आहे अविनाशी पद पाइण लाइ। तव्हांखे ॾाढी शक्ति मिलंदी आहे न, जंहिंसां तव्हां विश्व ते राज्य पाईंदा आहियो। हुते प्रजा जो राज्य, प्रजा ते राज्य न हूंदो आहे। हुते आहे ही राजा रानी जो राज्य। ऊच ते ऊच भॻवानु। यादि बि उन्हनि खे कंदा आहिनि न, है न। यादि बि उन्हनि खे ई कंदा आहिनि, ऊच ते ऊच भॻवान खे। बाबा चवनि था लक्ष्मी नारायण जो सिर्फ़ु मंदिर ठाहे करे पूजंदा आहिनि। पोइ बि ऊच ते ऊच त भॻवान ई ॻाल्हि आहे। हाणे तव्हां सम्झंदा आहियो इहे लक्ष्मी नारायण विश्व जा मालिक हुया। ऊच ते ऊच विश्व जी बादशाही मिलंदी आहे बेहद जी बाप सां। हिन लक्ष्मी नारायण खे ऊच ते ऊच बादशाही कंहिंसां मिलंदी? बेहद जे बाप सां। तव्हांखे केतिरो ऊच पद मिलंदो आहे त ॿारनि खे केतिरो ख़ुशी हुजणी खपे। जंहिंसां कुझु मिलंदो आहे उनखे यादि कबो आहे न। कन्या जो पति सां केतिरो लव रहंदो आहे, केतिरो पति जे पिछाड़ी प्राण ॾींदी आहे। पति मरंदो आहे त याव सीन मचाए ॾींदी आहे। इहे त पतियुनि जो पति आहे न। तव्हांखे केतिरो श्रृंगारनि था। ये ऊच ते ऊच पद प्राप्त कराइण जे लाइ आहिनि। शिवपति असांखे केॾो श्रृंगारंदा आहिनि। ऊच ते ऊच
शिव साजन असांखे श्रृंगारदा आहिनि ऊच ते ऊच पद प्राप्त कराइण लाइ। कोई पंहिंजी सजनी खे श्रृंगारदो ॿिए सां शादी कराइण लाइ, लेकिन शिव साजन हिते असांखे श्रृंगारदो, पोइ शादी त असांखे सतयुग में नारायण सां ई करणी पवंदी न। त ॾिसो अहिड़ो पति ॾिठो आहे त तव्हां ॿारनि खे केतिरो नशो हुजिणो खपे। दैवी गुण बि तव्हांखे हिते धारण करणा आहिनि। ॾाढनि में हाणे ताईं आसरी अवगुण आहिनि। लड़णु झगड़नि रूठणु, सेंटर ते धम चकर मचाइणु। बाबा ॼाणंदा आहिनि ॾाढी रिपोर्ट्स ईंदियूं आहिनि। काम आहे शत्रु आहे त क्रोध बि कमु शत्रु न आहे। फलाणे जे मथां प्यारु आहे, मुंहिंजे मथां छो न आहे। फलानी ॻाल्हि हिननि खां पुछी, मूंखां छो न पुछी। ईअं चइण वारा संशय बुद्धि ॾाढा आहिनि। राजधानी स्थापना थींदी आहे। ईअं छा अहिड़ा छा पद पाईंदा। मर्तबे में त फ़र्क़ु ॾाढो रहंदो आहे न, है न। महत अर्थात सफ़ाई कर्मी बि ॾिसो सुठे सुठे महलनि में रहंदा आहिनि, कोई किथे रहंदो आहे। हर हिक खे पंहिंजो पंहिंजो पुरुषार्थ करे दैवी गुण सुठा धारण करणा आहिनि। देह अभिमान में अचण सां आसरी एक्टिविटी थींदी आहे। जॾहिं देही अभिमानी ठहूं, सुठी रीति धारण कंदा रहो, तॾहिं ऊच पद पाए सघो, है न। देही अभिमानी ठही सुठी रीति धारणा करो, तॾहिं ऊच पद पायो। पुरुषार्थ अहिड़ो करिणो आहे दैवी गुण धारण करण जो, कंहिंखे दुख न ॾियणो आहे। तव्हां ॿार दुख हरता सुख करता बाप जा ॿार आहियो, कोई खे दुख न ॾियणो खपे। जो सेंटर संभालंदा आहिनि उन्हनि ते ॾाढी रिस्पॉन्सिबिलिटी आहे। जीअं बाबा चवंदा आहिनि न, ॿार अगरि कोई भूल कंदो त 100 गुना दंड पवंदो। देह अभिमान में ॾाढो घाटो थी वेंदो आहे। छो जी तव्हां ब्राह्मण सुधारण जे लाइ निमित ठहिया आहियो। अगरि ख़ुदि ई न सुधरंदा त ॿियनि खे छा सुधारंदा। ॾाढो नुक़सानु थी पवंदो आहे। पांडव गवर्नमेंट आहे न, ऊच ते ऊच बाबा आहियो, हुन सां गॾु धर्मराज बि आहे। धर्मराज द्वारा ॾाढी वॾी सज़ा खाईंदा आहियो। ऊच ते ऊच बाबा आहिनि, उन्हनि सां गॾु धर्मराज बि आहे। धर्मराज द्वारा ॾाढी वॾी सज़ा खाईंदा आहियो। ईअं कुझु कर्म कंदा त ॾाढो घाटो पइजी वेंदो, है न। धर्मराज द्वारा ॾाढी सज़ा खाईंदा। ईअं कुझु कंदा त ॾाढो घाटो पइजी वेंदो। अगरि अहिड़ो कोई कर्म कयो त हिसाब ई हिसाब आहे न। बाबा वटि पूरो हिसाब रहंदो आहे। भक्ति मार्ग में बि हिसाब ई हिसाब आहे। चवंदा बि आहिनि भॻवानु तव्हांजो हिसाब वठंदो। हिते बाबा ख़ुदि चवंदा आहिनि धर्मराज ॾाढो हिसाब वठंदो। पोइ हुन समय छा कंदो। साक्षात्कार थींदो, असां ईअं कयो। हुते त थोरी मार पवंदी आहे, हिते त ॾाढी मार खाइणी पवंदी। धर्मराजपुरी में ॾाढी मार खाइणी पवंदी। तव्हां ॿारनि खे सत्युग में गर्भ जेल में न अचिणो, है न। असांखे त गर्भ महल में अचिणो आहे। हुते त महल हूंदा आहिनि न, कोई पाप आदि न कंदा आहिनि। त अहिड़ो राज्य पाइण लाइ ॿारनि खे ॾाढो ख़बरदार थियणो आहे। कई ॿार ब्राह्मणी सां बि तिखा थी वेंदा आहिनि। तक़दीर ब्राह्मणनि खां बि ऊची हली वेंदी आहे उन्हनि जी। इहे बि बाबा सम्झाईंदा आहिनि। सुठी सर्विस न कंदा त जन जन्मांतर दासासी ठहींदा। इहे बि बाबा सम्झाईंदा आहिनि। अगरि सुठी सर्विस न कंदा त जन जन्मांतर वञी दासासी ठहींदा। बाबा सम्मुख ईंदा ई आहिनि, ॿारनि सां पुछंदा आहिनि। बाबा सम्मुख ईंदे ई ॿारनि सां पुछंदा आहिनि, ॿार देही अभिमानी थी करे वेठा आहियो। बाबा सां ॿार प्रति
बाप जा ॿारनि प्रति माउ आहिनि ॿार आत्म अभिमानी ठहिण जो ॾाढो ई पुरुषार्थ करिणो। घुमंदे फिरदे बि वीचार सागर मंथन कंदा रहो। ॾाढा ॿार आहिनि जो सम्झंदा आहिनि असां जल्दी जल्दी हिन नर्क जी छीछी दुनिया सां वञूं सुखधाम में। चलो तव्हांखे त सुख आहे, शिव बाबा वेठा आहिनि, लेकिन दुनिया ॿिया माण्हू त ॾाढा दुखी आहिनि न। बाबा चवंदा आहिनि सुठा सुठा महारथी योग में फेल थी वेंदा आहिनि, उन्हनि खे बि पुरुषार्थ कराइबो आहे। योग न हूंदो त हिकदमि किरी पवंदा, लेकिन अॼुकल्ह माण्हू भाषण कंदो आहे, ईअं कंदो आहे, त उन्हनि खे लॻंदो आहे की असांखे ॾाढो योग आहे, असांजो योग ॾाढो सुठो आहे, असां इहे सभु करूं था। पर ख़ुदि बि चेक करणो खपे। योग मतिलबु जो तव्हां सर्विस कई उन समय बि अगरि असां हुन सर्विस जे बारे में स्टॉप चऊं त स्टॉप बसि बाबा ई यादि अचे, पोइ ॿियो कुझु सर्विस बि यादि न अचे। एतिरो पावरफुल योग हुजणो खपे। योग न हूंदो त हिकदमि किरी पवंदा। नॉलेज त ॾाढी सहज आहे, हिस्ट्री जोग्राफी सॼी बुद्धि में अची वेंदी। नॉलेज त ॾाढी सहज आहे, पूरी हिस्ट्री जोग्राफी सॼी बुद्धि में अची वेंदी आहे। ॾाढी सुठी सुठी ॿार आहिनि जो प्रदर्शनी सम्झाइण में ॾाढा तिखा आहिनि। ॾाढा सुठा सुठा ॿार आहिनि जो प्रदर्शनी सम्झाइण में ॾाढा तिखा आहिनि, परंतु योग न आहे, दैवी गुण बि न आहे। कॾहिं कॾहिं ख़्यालु ईंदो आहे अर्जुन छा अवस्था आहिनि ॿारनि जी, हीअ त योग न आहे। ॿियो बि त ॾिसो छा अवस्था आहे ॿारनि जी। दुनिया में त केतिरो दुख आहे, जल्दी जल्दी ख़तमु थी वञे, इंतज़ार में वेठा आहिनि त जल्दी सुखधाम में हलूं। जीअं त तड़पनि था कई ॿार, छोकी दुनिया में एॾो दुख ॾिसंदा आहिनि त सोचंदा आहिनि न जल्दी जल्दी सभिनि खे पैगाम पहुची वञे, सभु पंहिंजो पंहिंजो वरिसो वठी वठनि ऐं हलो घर, ताकी ॿिया माण्हू मुक्ति खे त प्राप्त करनि। ॾिसो दुनिया में केॾो दुख आहे, कॾहिं कोई कंहिंखे मारे थो वञे, कॾहिं कोई कंहिंसां ग़लति कमु थो करे, मतिलबु कंहिंजो बि दुनिया में अॼु घर में माण्हू सेफ न आहे, है न, घर में सेफ्टी न आहे। कॾहिं बि कोई बि जी नज़र ख़राबु थी वञे, कॾहिं कंहिंखे कुझु बि थींदो थो वञे त हिकदमि घर वारनि खे ई मारे था छॾनि, मारण बि अलॻि, कटे था छॾनि, है न। बाबा चईंदा न भारत में त सिविल वॉर थींदा, उहो शुरू थी विया आहिनि सिविल वॉर। ॾिसो था न अॼुकल्ह माण्हू छा था करनि, ॿार माउ पीउ खे मारे था छॾनि, माउ पीउ ॿारनि खे था मारे छॾनि, मतिलबु गुस्सो केॾो दुनिया में, अहंकार, क्रोध, लोभ पहिरियों हुयो ॾाढो, हाणे बि आहे, लेकिन हाणे त ॿिया ॻाल्हियूं बि केॾी थी वियूं आहिनि। जीअं बाप सां मिलण लाइ तड़पंदा आहिनि, श्री बाबा असांखे स्वर्ग जो रास्तो ॿुधाईंदा आहिनि, ईअं बाप खे ॾिसण लाइ तड़पंदा आहिनि। सम्झंदा आहिनि अहिड़े बाप जे सम्मुख वञी करे रोज़ मुरली ॿुधूं। हाणे त सम्झंदा आहियो हिते कोई झंझट थी त ॻाल्हि ई न आहे, हिते त कोई झंझट न आहे न। ऐं अव्यक्त वतन में त ॿियो ई झंझट न आहे। मधुबन में बि कोई, मधुबन जे लाइ इहे चवनि था कि मधुबन में झंझट न आहे, लेकिन हाणे बि असां अव्यक्त स्थिति में स्थित थी करे बाबा खे यादि करे मुरली पढ़ूं या ॿुधूं त ईअं लॻंदो कि असांखे बाबा ई ॿुधाइनि था। ॿाहिरि में रहण सां त ॾाढो तोड़ निभाइणो पवंदो आहे, न त खिटखिट थी वेंदी आहिनि। हिन जे लाइ सभिनि खे धीरज ॾींदा आहिनि। इन में ॾाढी गुप्त महिनत आहे, यादि जी महिनत कोई सां पहुचती न आहे। गुप्त यादि में रहे त बाप जे डायरेक्शन ते बि हले, छोकी बाप जे डायरेक्शन ते हलण लाइ शक्ति खपे, देही अभिमानी स्थिति खपे, शक्ति खपे, वो पहचान खपे कि मूंखे केरु थो चए।
त अगरि गुप्त यादि हूंदी त असांखे यादि में रहंदासीं त बाप जे डायरेक्शन ते हलंदासीं। देहाभिमान जे कारण बाप जे डायरेक्शन ते हलंदा ई न आहिनि। चवंदा आहिनि चाट ठाहियां त ॾाढी जल्दी उन्नति थींदी। इहे कंहिं चयो? चवंदा आहिनि बाबा कि चाट ठाहियो त ॾाढी जल्दी उन्नति थिए। इहे कंहिं चई? शिव बाबा चई चाट ठाहियो न भई। अॼु मूंखे केतिरा व्यर्थ संकल्प आया, अॼु मुंहिंजो संकल्प कीअं रहिया, अॼु मुंहिंजा बोल कीअं रहिया, अॼु मुंहिंजा कर्म कीअं रहिया, अॼु मां केतिरो शक्तिशाली स्थिति में थी करे बाबा खे यादि कयो। पोइ कल्ह उन खां अॻियां टीचर जो कमु आहे त करे ॾींदा आहिनि। टीचर जो कमु ॾींदा आहिनि। हिते सिर्फ़ु ॿारनि खे बि माया करणु न ॾींदी आहे। सिर्फ़ु ॿारनि खे चाट बाबा वटि अचे त बाबा ॿुधाए ॾिसो कीअं यादि में रहंदा आहियो। सभु चवंदा आहिनि असां आत्मा आहियूं। आशिक़ हिकु माशूक़ आहे। उहो जिस्मानी आशिक़ माशूक़ त अनेक प्रकार जा हूंदा आहिनि। तव्हां ॾाढा पुराणा आशिक़ आहियो शिव माशूक़ जा, है न। हाणे तव्हांखे देही अभिमानी ठहिणो आहे। कुझु न कुझु सहन करिणो पवंदो। कुझु न कुझु सहन करिणो पवंदो। मियां मिठू न ठहिणो आहे। बाबा ईअं थोरी चईंदा हॾी ॾियो। बाबा त चईंदा आहिनि तंदुरुस्ती रखो त सर्विस बि सुठी रीति करे सघो। बीमार हूंदव, पिया हूंदव, कोई हॉस्पिटल में बि सम्झाइण जी सर्विस कंदा आहिनि। कोई बाबा असांखे चवनि था कोई सते हॉस्पिटल में सम्झाइण जी सर्विस कंदा आहिनि त डॉक्टर माण्हू चवंदा आहिनि इहे त फ़रिश्तो आहे। चित्र साथ में खणी वेंदा आहिनि त ईअं सर्विस कंदा आहिनि। उन्हनि खे रहम दिल चईंदासीं। सर्विस कंदा आहिनि त कोई न कोई निकिरी ईंदो आहे। जेतिरो यादि जे बल में जेतिरो यादि बल में रहंदव ओतिरो मनुष्य खे तव्हां खीचे सघंदा। जेतिरो यादि में रहंदा ओतिरो असां मनुष्य खे खीचे सघंदासीं। इन में ई ताक़त आहे, है न। इन में ई ताक़त आहे। यादि में रही करे असां रहूं त इहे ॿियनि खे खीचंदो। इन में ताक़त आहे। इन में प्योरिटी फस्ट, न। हिन में पवित्रता पहिरियों खपे। न काम, न क्रोध, न लोभ, न मोह, न अहंकार, न ईर्ष्या, न द्वेष, न घृणा, न नफ़रत। बसि मां आत्मा बाबा। जेतिरो असां हूंदासीं कि मां आत्मा बाबा ओतिरो असांजी आत्मा शुद्ध थींदी वेंदी। असां आत्मा आहियूं पावन थींदा वेंदासीं। ऐं असां आत्मा आहियूं शुद्ध पावन थींदा वेंदासीं। हीअ पवित्रता आहे। पवित्रता आहे त तव्हां ॿियनि माण्हुनि खे बि खीचंदा। चइबो बि आहे न पहिरियों प्योरिटी पीस पोइ प्रॉस्पेरिटी। पहिरियों प्योरिटी पोइ पीस पोइ प्रॉस्पेरिटी। बाबा चवनि था यादि जे बल सां तव्हां पवित्र थींदा आहियो। पोइ आहे ज्ञान जो बल। यादि में कमज़ोर न ठहो। यादि में ई विघ्न पवंदा आहिनि। यादि में ई विघ्न पवंदा। यादि में ई विघ्न पवंदा आहिनि।
बाबा चवनि था यादि में रहण सां तव्हां पवित्र भी ठहींदा और दैवी गुण भी। बाबा चवनि था यादि में रहंदव त तव्हां पवित्र भी ठहींदा, दैवी गुण भी ईंदा वेंदा असां। बाप जी महिमा त ॼाणंदा आहियो न, बाबा जी महिमा त ॼाणंदा आहियो न। बाप केतिरो सुख ॾींदा आहिनि 21 जन्मनि जे लाइ। बाप केतिरो सुख ॾींदा आहिनि 21 जन्मनि जे लाइ। 21 जन्मनि जे लाइ तव्हांखे सुख जे लाइक़ु ठाहींदा आहिनि। कॾहिं बि कंहिंखे दुख न ॾियणो खपे। कई ॿार डिससर्विस कंदा करे पंहिंजे पाण खे जीअं श्रापित करे छॾींदा आहिनि, ॿियनि खे ॾाढो तंग कंदा आहिनि। कपूत ॿार ठहींदा आहिनि त पंहिंजे पाण खे आपे ई श्रापित करे ॾींदा आहिनि। डिससर्विस करण सां हिकदमि पट ते पइजी वेंदा आहिनि। ॾाढा ॿार आहिनि जो विकार में किरी पवंदा आहिनि या क्रोध में अची करे पढ़ाई छॾे ॾींदा आहिनि। अनेक प्रकार जा ॿार आहिनि हिते वेठा आहिनि, है न बाबा। अनेक प्रकार जा ॿार हिते वेठा आहिनि। हितां खां रिफ्रेश थी करे वेंदा आहिनि, पोइ भूल करे पश्चाताप कंदा आहिनि, पोइ बि पश्चाताप कोई माफ़ी न आहे। बाप चवंदा आहिनि क्षमा करण सां क्षमा त आपे ई करो, ख़ुदि खे ई करो। क्षमा पंहिंजे पाण खे आपे ई करो। छा करो? मुंहिंजी यादि में रहो, मुंहिंजी यादि में रहो। बाप कंहिंखे क्षमा न कंदा आहिनि। इहे त पढ़ाई आहे न। बाप पढ़ाईंदा आहिनि ॿारनि खे पंहिंजे ते कृपा करे पढ़णो, मैनर्स सुठा रखणा आहिनि। बाबा ब्रह्मणी खे चवंदा आहिनि रजिस्टर खणी अचो, हिकु जो समाचार ॿुधाए करे सम्झाइणी ॾिबी आहे त सम्झंदा आहिनि, सम्झायूं था, सम्झंदा आहिनि। ब्रह्मणी रिपोर्ट करे छॾी। ॿियो ई जास्ती डिससर्विस करणु लॻी वेंदा आहिनि। वॾी महिनत लॻंदी आहे, माया ॾाढी दुश्मन आहे, है न। पोइ बि जास्ती डिससर्विस करणु लॻी वेंदा आहिनि। पोइ हुन में महिनत लॻंदी आहे। इहे सभु न, हेॾा सारा ॿारनि जी हिकु ब्रह्मणी कीअं संभाले? त बाबा खे त ॿुधाइणो पवंदो न, छो जो बाबा जो ई घर आहे, बाबा जा ई ॿार आहिनि। त पहिरियों साकार में बाबा हुया त ॿुधाईंदा हुया त बाबा सावधानी ॾींदा हुया, त उन्हनि में बि कई ॿार बिगड़ी वेंदा हुया। हाणे बि ब्रह्मणी सभु रिपोर्ट ॾींदी हूंदी न बाबा खे, अव्यक्त स्थिति में स्थित थी करे। माया ॾाढी वॾी दुश्मन आहे। बंदर खां मंदरु ठहिण में देरी, बंदर खां मंदरु ठहिण न ॾींदी आहे। ऊच पद पाइण जे बदिले ॿियो ई बिल्कुलु हेठि किरी वेंदा आहिनि। पोइ कॾहिं उठी न सघे, पोइ जीअं मरी वेंदा आहिनि। बाप ॿारनि खे बार बार सम्झाईंदा आहिनि, हीअ वॾी मंज़िल आहे, विश्व जो मालिक ठहिणो आहे। वॾे आदमियुनि जा ॿार ॾाढी रॉयल्टी सां हलंदा आहिनि। किथे बाप जी इज़त न हली वञे। का चईंदा तव्हांजो बाप न चईंदा, बाबा चवनि था की बाबा ॿारनि खे ॾाढो सम्झाईंदा आहिनि, ॾाढी ऊच मंज़िल आहे, विश्व जो मालिक ठहिणो आहे। वॾा आदमियुनि जा ॿार ॾाढा रॉयल्टी सां हलंदा आहिनि। किथे बाप जी इज़त न हली वञे। चवंदा आहिनि बाबा केतिरो सुठो आहे, तव्हां केतिरा कपूत आहियो, तव्हां पंहिंजे बाप जी इज़त गवाए छॾींदा आहियो। हिते त हर हिकु पंहिंजी इज़त गवाईंदो आहे। ॾाढियूं सचायूं खाइणी पवंदियूं आहिनि। बाबा वॉर्निंग बि ॾींदा आहिनि।
है ना। बाबा वार्निंग बि ॾींदा आहिनि। ॾाढो ख़बरदार सां हलो। अॼु बाबा सभिनि खे वॉर्निंग था ॾियनि कि ॾाढो ॾाढो ख़बरदारी सां हलो। है ना। जेल बर्ड्स न ठहो। जेल बर्ड्स बि हिते हूंदियूं आहिनि। सप्तक में त जेल हूंदो ई न, पोइ बि पढ़ी करे उच्च पद पाइणो। सफलता न, गफ़लत न करो, कंहिंखे बि दुख न ॾियो, याद जी यात्रा में रहो। कंहिंखे बि दुख न ॾियणो असांखे, याद जी यात्रा में रहणो। याद ही कम में ईंदी, है ना। बाबा जी याद ही कम में ईंदी। प्रदर्शनी में भी मुख्य ॻाल्हि यही ॿुधायो, बाप जी याद सां पावन ठहींदव। पावन ठहिणो आहे त पावन ठहिण त सभु चाहींदा आहिनि। ये पतित दुनिया आहे न। स्वर्ग जी सदगति, सर्व जी सदगति करण वारो हिकु बाबा हिन सृष्टि ते ईंदा आहिनि। सर्व जी सदगति करण लाइ बाबा हिन सृष्टि ते ईंदा आहिनि। क्राइस्ट बुद्ध आदि कोई जी सदगति न करे सघंदा आहिनि। क्राइस्ट बुद्ध आदि कोई जी सदगति न करे सकते हैं। सिर्फ बाबा ही करे सकते हैं सर्व जी सदगति। बाबा चईंदा आहिनि बाबा चवनि था पोइ ब्रह्मा जो भी नाम वठंदा आहिनि। ब्रह्मा खे भी सदगति दाता न चईंदासीं, जो देवी देवता धर्म जो निमित्त आहिनि। भल देवी देवता धर्म जी स्थापना त शिव बाबा कंदा आहिनि। पोइ बि नाम त आहे न, ब्रह्मा विष्णु शंकर त्रिमूर्ति ब्रह्मा चई ॾींदा आहिनि। बाप चईंदा आहिनि इहे कोई गुरू न आहिनि। गुरू त हिकु शिव बाबा ई आहे असांजो। उन्हनि द्वारा ई तव्हां रूहानी गुरू ठाहींदा आहियो। ॾिसो बाबा असांखे केॾो टाइटल ॾिनई, रूहानी गुरू, है न। त गुरू त पंहिंजे ॿारनि जे मथां सदा ई उन्हनि जी रक्षा कंदो आहे न, है न। त तव्हां आहियो रूहानी गुरू। बाक़ी आहिनि उहा धर्म स्थापक। बाक़ी आहिनि धर्म स्थापक। धर्म स्थापक त खे सदगति दाता कीअं चई सघंदा आहियूं। इहे ॾाढी डीप सम्झण जी ॻाल्हियूं आहिनि। अन्य धर्म स्थापक त सिर्फ़ु धर्म स्थापना कंदा आहिनि, उन्हनि जे पिछाड़ी सभु अची वेंदा आहिनि। उहो कोई सभिनि खे वापसि थोरी वठी वेंदा आहिनि। उन्हनि जो त ऑक्यूपेशन, उन्हनि खे त पुनर्जन्म में अचिणो ई पए, है न। बाबा चवनि था कि मूंखे त बाबा चवनि था कि हिकु बाबा सम्झाईंदा आहिनि गुरू पतित पावन हिकु ई आहे, उहो ई सर्व जो सदगति दाता लिबरेटर। ॿुधाइणो खपे असांजो गुरू हिकु आहे जो सदगति ॾींदा आहिनि। शांतीधाम सुखधाम में वठी हलंदा आहिनि, है न। सत्युग आदि में ॾाढा थोरा हूंदा, हुते कंहिंजो राज्य हूंदो। चित्र ॾेखारिबा आहिनि। भारतवासी ही मञंदा, देवी देवताउनि जा पुजारी झटि मञी वेंदा कि बराबरि इहे स्वर्ग जा मालिक आहिनि। स्वर्ग में इन्हनि जो राज्य हुयो। बाक़ी सभु आत्मायूं किथे हुयूं? ज़रूरु चईंदासीं निराकारी दुनिया में।
इहे बि तव्हां हाणे सम्झंदा आहियो, ॿेड़ो कुझु न सम्झंदा आहियो। हाणे तव्हांजो पुरुषार्थ, हाणे तव्हांजी बुद्धि में चक्र फिरंदो रहंदो। हाणे असांजी बुद्धि में चक्र फिरंदो रहंदो। बराबरि 5000 वर्ष पहिरियों भारत, बराबरि 5000 वर्ष पहिरियों भारत जो 5000 वर्ष पहिरियों भारत में हिननि जो राज्य हुयो, है न। त तव्हांजी बुद्धि में चक्कर फिरंदो रहंदो आहे। हाणे ज्ञान जी प्रालप पूरी थींदी आहे त पोइ भक्ति मार्ग शुरू थी वेंदो। पोइ पुराणी दुनिया सां वैराग्य थी वेंदो, है न। बसि हाणे नई दुनिया में वेंदासीं। भक्ति हाणे ज्ञान जी प्रालब्ध पोइ सभु द्वापर युग त्रेतायुग ते पूरी थी वेंदी, पोइ भक्ति शुरू थींदी। पोइ पुराणी दुनिया सां वरी वैराग्य अची वेंदो, वरी शिव बाबा अची वेंदा। बसि हाणे नई दुनिया में वेंदासीं। पुराणी दुनिया सां दिलि उठी वेंदी आहे न। हुते पति ॿार आदि सभु मिलंदा। बेहद जो बाप त असांखे विश्व जो मालिक ठाहींदा आहिनि। जो विश्व जो मालिक ठाहिण वारे ॿार, उन्हनि जे ख़्यालात केॾा ऊचा हुजणा खपनि। असां विश्व जा मालिक था चऊं। असांजी चलन केॾी ऊची हुजणी खपे, रॉयल हुजणी खपे। भोजन बि ॾाढो कम, जास्ती हबच न हुजणी खपे। यादि में रहण वारनि जो भोजन बि ॾाढो सूक्ष्म हूंदो आहे। ॾाढनि जी खाइण में बि बुद्धि हली वेंदी आहे न। बाबा चवनि था भोजन बि ॾाढो कम, जास्ती हबच न हुजणी खपे। यादि में रहण वारा भोजन बि ॾाढो ई सूक्ष्म थी वेंदो हुननि जो। ॾाढनि खे खाइण में बि बुद्धि हली वेंदी आहे ॾाढनि जी। तव्हां ॿारनि खे त ख़ुशी आहे विश्व जो मालिक ठहिण जी। चईंदा आहिनि ख़ुशी जहिड़ी खुराक न, अहिड़ी खुराक त सॼे खाईंदा रहो। अहिड़ी खुराक चइबो न। हाणे बाबा चवनि था की तव्हां ॿारनि खे ॾाढी ख़ुशी हुजणी खपे की असां विश्व जो मालिक ठहिण वारा आहियूं। त असांजी रॉयल चलन, खान पान, बोलचाल केतिरो रॉयल हुजणो खपे। चइबो आहे ख़ुशी जहिड़ी खुराक न, अहिड़ी ख़ुशी में सदैव रहो त खान पान बि थोरो थी वेंदो, है न। पोइ त पेट ई भरियलु लॻंदो। ॾाढो खाइण सां भारी थी वेंदा आहिनि, पोइ झुटका ईंदा वेंदा आहिनि। पोइ चईंदा आहिनि बाबा निंड ईंदी आहे। भोजन सदैव हिकु रस हुजणो खपे। ईअं न की सुठो भोजन आहे त ॾाढो ई खाई वठो। अच्छा मीठी मीठी सिकीअ ते ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार, असां दुख हरता सुख हरता बाप जा ॿार आहियूं। असां कंहिंखे दुख न ॾियणो। असांखे डिसर्विस करे पंहिंजे पाण खे श्रापित न करिणो। डिसर्विस करे पंहिंजे पाण खे श्रापित न करिणो। पंहिंजे ख़्याल ॾाढा ऊच ऐं रॉयल रखिणा। डिसर्विस करे पंहिंजे पाण खे श्रापित न करिणो आहे। पंहिंजा ख़्याल ॿियो आहे पंहिंजे ख़्यालात ॾाढा ऊचा ऐं रॉयल रखिणा आहिनि। रहमदिल ठही सर्विस ते सदा तत्पर रहणो। त पंहिंजो खान पान सदा यादि रखो न की असां कंहिंजा ॿार आहियूं, असां छा ठहिण वारा आहियूं। त पंहिंजो चाल चलन व्यवहार बोल चाल सभु सुठो थी वेंदो। पंहिंजे ख़्यालात ॾाढा ऊचा ऐं रॉयल रखिणा आहिनि।
रहमदिल ठही सर्विस ते सदा तत्पर रहणो। खाइण पीअण जी हबच खे छॾे ॾियणो आहे। वरदान ऑनेस्ट ठही स्वयं खे बाप जे अॻियां स्पष्ट करण वारा चढ़ती कला जे अनुभवी ठहो। स्वयं खे जो आहियूं जीअं आहियूं वैसे ही बाप जे अॻियां प्रत्यक्ष करण इहे वॾे ते वॾी चढ़ती कला जो साधन आहे। है न, इहे वॾे ते वॾी चढ़ती कला जो साधन आहे। जो आहियो जहिड़ा आहे तव्हांखे कहिड़ी फीलिंग थी अचे, छा संकल्प था अचनि, उहो सभु कुझु बाबा खे असांखे स्पष्ट ॿुधाए ॾियणु खपे। है न, बाबा सां कॾहिं कुझु छिपायो न। बुद्धि ते जो अनेक प्रकार जी बोझ आहे उन्हनि खे समाप्त करण जी सहज युक्ति आहे बाबा खे सभु कुझु सच सां ॿुधाए छॾियो। बाबा मूंखे हीअं वीचार था अचनि, बाबा मूंखां हीअं थी वियो, बाबा मां हीअं ॻाल्हाए छॾियो, कोई सपनो, जो बि ॻाल्हि आहे न, सभु बाबा खे बाबा जे साम्हूं असां हिकदमि साफ़ सुथरो सभु कुझु ॿुधाए छॾियो। ऑनेस्ट ही स्वयं खे बाबा जे अॻियां स्पष्ट करणो, अर्थात पुरुषार्थ जो मार्ग स्पष्ट ठाहियो। कॾहिं बि चित्राई में मनमत ऐं परमत जे प्लान ठाहे करे बाबा व निमित ठहियल उहे आत्माउनि जे अॻियां कोई बि ॻाल्हि रखंदा आहियो त इहे ऑनेस्टी न आहे। छा कंदो छुपाए करे न, अगरि तव्हांखे अॻियां वधिणो आहे, पंहिंजी स्थिति खे अॻियां वधाइणो आहे त बाबा खे असांखे सभु कुझु स्पष्ट ॿुधाइणो ई आहे। है न, ऑनेस्ट अर्थात जहिड़ो जीअं बाप जो आहे, जीअं आहे ॿारनि जे अॻियां प्रत्यक्ष आहे न, वैसे ॿार बि बाबा जे अॻियां उअं ई प्रत्यक्ष हुजणु खपे। है न, वर स्लोगन आहे सच्चो तपस्वी उहो जो सदा सर्वस्व त्यागी जी पोजीशन में रहंदो हुजे। सर्वस्व त्यागी जी पोजीशन में रहण वारो ही सच्चो तपस्वी आहे। व्यक्ति इशारो वर्तमान भविष्य जो दर्पण, मतिलबु अॼु जीअं आहे न उअं ई असांजो कल्ह हूंदो। अॼु जीअं था सोचो, था ॻाल्हायो, था कमु था करो, त जीअं कल्ह जे लाइ बीज था बोयो। वर्तमान जी स्टेज अर्थात दर्पण द्वारा पंहिंजो भविष्य स्पष्ट ॾिसी सघंदा आहियो। भविष्य राज्य अधिकारी ठहण लाइ चेक करो कि वर्तमान मुंहिंजे में रूलिंग पावर केसि ताईं आई आहे, केसि ताईं मां पंहिंजे मन बुद्धि संस्कारनि खे, है न, केसि ताईं मां पंहिंजे मन बुद्धि संस्कारनि खे कंट्रोल में रखी थी सघां। मन में जो संकल्प आहे बसि उहो ई हुजणु खपे। पोइ चाहे कुझु बि थी वञे, मन में सिर्फ़ु हिकु बाप जी यादि जो संकल्प, बुद्धि हिकु बाबा वटि, संस्कार बाप समान। पोइ चाहे कुझु बि थींदो रहे, कहिड़ी बि आवाज़ ईंदी रहे, असांखे कुझु पतो ई न आहे। है न, त उहो केसि ताईं आहे, इन करे विच विच में स्टॉप करो। विच विच में स्टॉप करो। है न, त बाबा असांखे चवनि था कि रूलिंग पावर केसि ताईं आई आहे, रूलिंग पावर केसि ताईं आई आहे। पहिरियों सूक्ष्म शक्तियों जो विशेष कार्य करता आहिनि, संकल्प शक्ति जे मथां, बुद्धि जे मथां पूरो अधिकार हुजे, तॾहिं तव्हांजो भविष्य उज्जवल थी सघंदो। तॾहिं असांजो भविष्य उज्जवल थी सघंदो। जो जॾहिं असां विशेष कार्य, संकल्प ऐं विशेष शक्ति जो आहे, संकल्प शक्ति ऐं बुद्धि जो, बुद्धि जे पूरो अधिकार हुजे, तॾहिं पंहिंजो भविष्य उज्जवल ठाहे सघंदा। असां संकल्प करूं बसि मां आत्मा ऐं बाबा त बसि, पोइ ॿियो कोई संकल्प अचण जी मारदनी न आहे। बुद्धि जे मथां पूरो अधिकार हुजे,
बस बुद्धि बाबा वटि हुजणी खपे, है न। जॾहिं हीअं असांजो कंट्रोलिंग पावर हूंदो तॾहिं असां भविष्य में और सदा हूंदो अथसि पूरा 21 जन्म ते राज्याधिकारी ठहींदासीं। कॾहिं कॾहिं त कॾहिं कॾहिं ऊच कॾहिं कॾहिं साधारण पद। अच्छा, ओम शांति। बाबा के याद करो।